अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। सिजावल में कुंजड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। लचिन कुआड़ियुनि जे आज़ादाना इस्तेमाल जे नतीजे में 9 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अली पुनू, शेर मोहम्मद अलाडनू, हकीम, नूर मोहम्मद कुंजड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे तहलका अस्पताल सिजावल पहुचायो वियो त ॿीहर झेड़ो थी पियो। इतला ते सिजावल पुलिस पहुची वई। झेड़े में ज़ख़्मी थींदड़ ॿिनि ॼणनि राजा ऐं अब्दुल शकूर कुंजड़ो जी हालत ख़राब हुअण सबबि खेनि अस्पताल में एम्बुलेंस न मिलण ते 10 जी मदद सां इलाज लाइ कराची अस्पताल नियो वियो आहे, जॾहिं त अस्पताल में अमले जी खोट सबबि ज़ख़्मी केतिरी देर ताईं फर्स्ट एड न मिलण ते रत ॻाड़ींदा तड़पंदा रहिया। झेड़े जा कारण हलंदड़ पुराणो तकरार ॿुधायो पियो वञे। सिजावल पुलिस वधीक तहक़ीक़ात करे रही आहे।